शदादकोट प्रेस क्लब में SUP पारां शहर जे नाले वारे सहाफ़ी, शाइर, अदीब ऐं लेखक ज़मीर खरल जी पहिरीं वरसी मल्हाई वई। तक़रीब में सिंध जे नाले वारे लेखक प्रोफेसर इनाम भट्टी समेत शाइरनि, अदीबनि, सहाफ़ियुनि ऐं सियासी समाजी अॻवाननि जे वॾे अंग तक़रीब में शिरकत करे ज़मीर खरल जे कलमी ख़िदमतुनि खे सोनारी लफ़्ज़नि सां भेटा पेश करे खेसि ख़राज तहसीन पेश कयो। उन मौके ते तक़रीब खे ख़िताब कंदे प्रोफेसर इनाम भट्टी चयो त सहाफ़ी ज़मीर खरल संदसि दोस्त हो, जंहिंसां बालकपिण जूं यादूं सलाड़ियल आहिनि। हुन चयो त ज़मीर खरल हिकु बेबाक सहाफ़ी हो, जंहिं पंहिंजे कलम जी दाद सां पूरी सिंध में शदादकोट जो नालो रोशन कयो, जंहिंखे विसारणु पाण सां धोखो हूंदो। शाइर कोड़ल कुर्बदार रुस्तम सुमरे ऐं ॿियनि चयो त ज़मीर खरल थोरे ई अरसे में सहाफ़त ऐं अदब में पाण मञराए वरितो। हू एशिया खंड जी सभ खां वॾी अदबी तंज़ीम सिंधी अदबी संगत जो मेंबर थियो ऐं इंतहाई घणरुखी शख़्सियत जो मालिक हो, जंहिंजे विछोड़े जो ख़ाल कॾहिं बि भरिजी नथो सघिजे। विज़िट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.pk